साहिब तो रोडन ते मज़दूरी क्यों आ मां यार क्यों आ ट्रिपुल में सही नियाज़ाम ठेकेदार हो अलीगुल हुयो मंते हुयो मोलाबश बोरची हो असांजो उस्ताद मियाँ रे खणे पो आमदली पुआड़ो हणे पो मां मक़बूल छिकाई करे पो कॾहिं कॾहिं सेठू बींदो अॻे चोरनि खे दीन ईमान हूंदो मूंखे यादि आहे जेकुंबाद में असां मज़दूरी पिया कयूं रोडनि ते इहे रोडनि जो मरम्मत चतियूं उहो हणंदा हुआसीं जेकुंबाद खां अॻु में हिकिड़ो नंढिड़ो शहर ईंदो आहे आबाद तोखे यादि हूंदो त उते हिकिड़ो वाटर बि वहंदो आहे उन वाटर जे बिक में हिकिड़ो रोडनि जो छतियूं पिया हणूं असां हेॾो बिरोइन जा बि ॻोठ हूंदा ॿियनि टिनि जा बि ॻोठ हूंदा सो हिकु राति असां सुता पियासीं सॼो ॾींहुं कमु मज़ूरी जेको आहे सो असांजी जीअं अखि लॻी असांखे चोरनि उतारियो चयूं सलाम वालेकुम असां चयो वालेकुम सलाम चयो केरु आयो असां चयो साईं ग़ुलाम शाह जेलानी जा मुरीद आहियूं नईक शरीफ़ वारे जा अब मुसीबत में मुर्शिद खे त यादि कबो आहे न भला को अथव का शइ असांजो अलाह जो नालो आहे असां वटि रोडनि ते 120-130 रुपया ॾियाड़ी आहे इहो कयूं था ठेकेदार शाम थींदे वेंदो आहे शहर में ठुल में वञी सुम्ही पवंदो आहे ठुल में सुबुह ईंदो आहे सो चई भला चांहि त ठाहे पीआरियो का बीड़ी जीड़ी पीआरियो असां चयोसीं बाबा बीड़ी जीड़ी हिकु अधु हूंदो मवालियुनि वटि सिगरेट जा मवाली आहिनि बाक़ी चांहि सबुर कयो फजूर जो खीरु ईंदो आहे तव्हांखे ठाहे पीआरींदासीं पर चयो न भला तलाशी ॾियो असां चयो भाउ वठणी अथव तलाशी वठो का शइ कोन्हे असां वटि किन वटि नसवार हूंदो किन वटि बीड़ियूं हूंदा बसि चलो ठीकु आहे असां वञूं था वारदात करणु तव्हांखे कुझु नथा चऊं पर ॿिए अकल न कजो न ई उन्हनि खे ॾस ॾिजो असां चयो असांजो कहिड़ो कमु असां परदेसी आहियूं पंहिंजो शहर लाड़काणो छॾे हिते जेकोबाद मज़दूरी करणु आहियो असांजो कहिड़ो कमु तव्हांजे फॾनि में पेर हणणु इहे जो यार विया घड़ी खां पोइ से बंदूकनि जा टका चोर चोर जो आवाज़ु जो यार अलाए किथां गुज़री आहे भाॻिया असांजे पासो खां हली आया चयो आहे तव्हां माण्हू ॾिठो आहे वेंदे असां चयो असांखे का शइ ख़बर न सॼो ॾींहुं उस ते कमु कयो आहे गर्मी में जून जुलाई जो महीनो हुजे अधु राति ताईं मच्छरनि असांखे तंग कयो आहे ऐं असांखे चवां हींअर हवा खुली आहे राति थधी थी आहे हींअर असांजो अखि लॻो आहे त जी हाय घोड़ा ॿुधी असां बि त जागी वियासीं बाक़ी वेंदे त असां बि कंहिंखे कोन ॾिठोसीं चङो ठीकु आहे आरामु कयो सो ॻाल्हि पोइ कयां त चोरनि खे दीनी ईमान हो असांखे चवंदा परदेसी हो पंहिंजो ज़िलो शहर छॾे मज़दूरी करणु आयो कुझु नथा चऊं अॼुकल्ह जा चोर न न्याणियुनि जो लिहाज़ न नंगनि जो लिहाज़ जंहिंखे बीहारीनि था न्याणियुनि कयूं वालियूं कंगड़ लाहिनि मोबाइलूं फुर कनि ॿठूं फुर कनि इहे बि चोर चइबा हल चोरनि खे बि जेको आहे सो नंगनि जो ख़्यालु हो हा घणो परे जो ॻाल्हि आहे 2002-2003 जो ॻाल्हि मुशरिफ़ जो दौर जो ॻाल्हि आहे ॼण कल्ह जो ॻाल्हि आहे 20 साल खनि थिया आहिनि 60-70 साल उहो परूदा चांडे जो दौरु हुजे हा माशूक दाड़ेल जो दौरु हुजे हा त पोइ बाबा चऊं आहे बाबा अॻे दौर जी ॻाल्हि आहे त हाणे जो ॻाल्हि आहे ऐं हिते जेको आहे सो वात ॻाढ़ा छोरा सभई न पढ़ाई कनि न छा कनि सॼो रुले वञी ख़राबु संगत में था पवनि अलाए किथां हथियार इहो हथु करे अची त चोर था थियनि ऐं हीअ जेकॾहिं हिननि खे पुलिस जो जेको आहे सो सपोर्ट न हुजे न इहे चंबो बि न झले सघंदा आहिनि इहे जेको हथियार खणी सरियाम माण्हुनि खे फुरनि था अॼुकल्ह CCTV कैमरा जेको आहे सो जॻह जॻह ते आहे अॻे चङनि बेलनि दाड़ेलनि जो जेको आहे सो पुलिस खां इहो निकिरी वेंदो हाणे वात ॻाढ़ा छोरा हिकु ॾींहुं वारदात करे पकड़िजी महीने खां पोइ उहे छोरा साॻा चोरियूं था कनि फुर था कनि अॻे जेको आहे 20-25 साल जो ॻाल्हि 90 जो ॾहाको आहे तूं बि त माशाल्लाह जवान आहीं तूं बि त पोइ उन टाइम फूअ जवानी में हूंदे पंहिंजे में
12-13 हर इलाइक़े में को न को बदमाश हूंदो, को न को दाड़ेल हूंदो, भई हे पिराणो दाड़ेल आहे, हे फिलाणो दाड़ेल, ईअं असांजे बि इलाइक़े में हूंदा। ऐं जॾहिं पुलिस हुनजो कढ पवंदो तर छॾे वञी कचे में लहंदा, भाॻिया थी वेंदा चोर, 6 महीना घर न ईंदा। पुलिस जो एॾो पावर आहे। अॼुकल्ह जे फोरुनि खे अलाए छा थियो आहे, फोर करे हिकु ॾींहुं पकड़िजी ॿियो ॾींहुं आज़ादु घुमनि था, 3 ॾींहं वरी फुर था कनि। पुलिस जा जेको आहे सो मोचड़ा बि त आहिनि न। ऐं चवनि था त SHO SP खां घणो थो कमाए महीने में। छो भाउ हुन वटि अलादीन जो चिराग आहे, या SHO नवाज़ शरीफ़ जे पोटू जो ज़ियारत कंदो आहे जो एॾो कमाईंदो आहे, ख़बर ई नथो पए।